जय झूलेलाल। मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 8 जनवरी 2024 सूमर जो ॾींहुं, हिंदू महीनो पौष मास कृष्ण पक्ष जी 12 तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो, बीमारियुनि जो नाश थींदो, कार्यस्थल ते बि हुननि खे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो, धन प्राप्ति बि अॼु हुननि खे थी सघे। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु कोई अटकियल कम पूरो थियण जी संभावना आहे। हुननि खे पंहिंजे दोस्तनि मां या रिश्तेदारनि मां काई ना काई ख़ुशख़बरी बि मिली थी सघे। कार्यस्थल ते तव्हांखे धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। मन खुश रहंदो, तॾहिं सुख सां गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे, न त वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। कार्यस्थल ते तव्हांखे शांतीअ सां ॾींहुं कटणो आहे, न त अपमान थियण जी आशंका आहे। त अॼु जो ॾींहुं तव्हांजे लाइ एवरेज रहंदो। कंहिं ज़रूरतमंद खे कुझु न कुझु दान करणु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियणो पवंदो। ख़ासि करे पंहिंजे अखियुनि जो थोरो अॼु ध्यानु ॾियणो पवंदो, न त कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु भगवान शिव जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। सिंह राशि। सिंह राशि वारनि जो अॼु कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी संभावना आहे। कार्यस्थल ते तव्हांखे जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या रिश्तेदारनि मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। लंबी यात्रा थियण जा योग बीठल आहिनि। धन प्राप्ति भी थी सघे। अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे ख़र्चनि ते थोरो ध्यानु ॾियणो पवंदो, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अगरि खपे कि अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रे, त अॼु कंहिं बि मंदिर में वञी करे ब्राह्मण खे अच्छी शइ जो दान करणु तव्हांजे लाइ तमामु लाभदायक थींदो। तव्हांजो स्वास्थ्य बि सुठो रहंदो। कार्यस्थल ते बि तव्हांजो ॾींहुं सुख सां गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थियण जी आशंका आहे। वाद विवाद या मतभेद भी थी तो सघे। त अॼु जो ॾींहुं धनु राशि वारनि खे जेतिरो थी सघे शांतीअ सां कटंदा त बहितर रहंदो। गांइ खे चारो खाराइण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते भी कैरियर ग्रोथ, व्यापार में वाधारो थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। ख़ासि करे पंहिंजे रिश्तेदारनि में ऐं पंहिंजे जीवन साथी सां, न त काई ना काई वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। अॼु जो ॾींहुं तव्हांजे लाइ ओवरऑल एवरेज ई रहंदो, न एतिरो सुठो न एतिरो ख़राबु। अगरि तव्हां ॾींहुं पंहिंजो बहितर करणु था चाहियो त भगवान शिव जी आराधना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जा चांसिस आहिनि। मां लक्ष्मी जी उपासना अॼु तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो ई रहंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। अॼु जे एपिसोड में तव्हांखे ॿुधाईंदासीं कर्क राशि वारनि खे कहिड़ो मंत्र जाप करण सां हुननि जी मन जी कामना पूरी थींदी।
धन धान्य जी प्राप्ति थींदी, सुख संपदा हुननि खे प्राप्त थींदो, साण ई साण यश ऐं कीर्ति बि हुननि खे प्राप्त थींदी, रोग नाश थी वेंदो। त कर्क राशि वारनि जे लाइ जेको मंत्र आहे उहो आहे ओम हिरण्यगर्भाय अव्यक्त रूपिणे नमः। त इहो मंत्र जाप करण कर्क राशि जे लाइ तमामु लाभदायक थींदो। हुन सां हुननि खे रोग बि दूर थी वेंदा, धन धान्य जी प्राप्ति थींदी, सुख संपदा जी प्राप्ति थींदी, समाज में मान सम्मान ऐं प्रतिष्ठा बि हुननि खे प्राप्त थींदी। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे राजेश जी जो, जेके मुंबई महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे कार्य में जाम विघ्न ऐं तकलीफ़ूं थियूं हलनि। त राजेश जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां अहिड़ो कोई बि तव्हांजो कठिन समय नथो हली रहे। थोड़ी घणी जेके बाधाऊं अचनि थियूं हुन जे लाइ तव्हां पंहिंजे कार्यस्थल जो वास्तु हिकु दफ़ो ज़रूरु चेक कराइजो। तेसि ताईं अगरि न सम्झ में अचे त भॻवान गणेश जी मूर्ति खणी करे पंहिंजे कार्यस्थल ते रखिजो। साण ई साण नित्य ई घर मां निकिरण खां पहिरियों 11 दफ़ा ओम श्री गणेशाय नमः चई करे निकिरंदा त भॻवान गणेश तव्हांजी सभु कामना पूरी कंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि, तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।